नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में वोट जे क़ौमी ॾियारे ते ज़िले इलेक्शन कमीशन पारां हिकु सेमिनार घोटकी जे कमीशन ऑफिस में मुनक़द कयो वियो। सेमिनार में मर्दनि सां गॾु औरतुनि बि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सेमिनार में डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमीशन इमरान अहमद शेख, नादरा जे डायरेक्टर ज़ोन ज़फ़रुल रहमान, ऐवान समाजी तंज़ीम जे अॻवान अली सन महर, PP अॻवान कामरेड कुकोराम, रईस अकबर दायो, नसीर अहमद खावड़, गुलाम मोहम्मद संदेलो, अयाज़ लाखो, एहसन अली गबोल ऐं ॿिनि ॻाल्हाईंदे चयो त वोट जी अहमियत खे उजागर करण जी सख़्त ज़रूरत आहे। वोट हिकु क़ौमी फ़र्ज़ आहे जेको हर मर्द ऐं औरत ते लाज़मी आहे। इन चयो त घोटकी ज़िले अंदरि सभई औरतुनि पंहिंजा क़ौमी शनाती कार्ड नाहे ठाराया जेके वोट जहिड़े क़ौमी फ़र्ज़ सां महरूम आहे। इन्हनि खे घुर्जे त पंहिंजो क़ौमी शनाती कार्ड जल्द खां जल्द ठाराए। हिन चयो त जिन जा वोट मुख़्तलिफ़ पटी ते दर्ज आहिनि, इहे कार्ड ते मुस्तक़िल पटी खे ॿिए हंधि आहे त इहे इलेक्शन कमीशन सां राब्तो कनि। हिन चयो त वधीक मालूमात लाइ पाकिस्तान जे इलेक्शन कमीशन जे कार्ड रजिस्ट्रेशन जी तफ़सील लाइ पंहिंजो क़ौमी शनाती कार्ड नंबर लिखी हिन नंबर 8300 ते SMS मोकिलण सां तफ़सील हासिल करे सघिजे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।